प्यारा दोस्तों, साथियों, ॾिसंदड़ो ॿुधंदड़ो सभिनि दोस्तनि खे सिक भरियो सलाम हुजे। दोस्तों, हिकु नई कहाणी तव्हांजे ख़िदमत में पेश ख़िदमत आहे। कंहिं ॻोठ में हिकु पोपट नाले शख़्स रहंदो हो। वेचारे जी गुरबत जे करे ॾाढो ॾुखियो वक़्तु गुज़रंदो हो। ग़रीब शख़्स सॼो ॾींहुं कमाईंदो हो। सॼो ॾींहुं कमाए कमाए ऐं जॾहिं घर ईंदो हो, घर मोटी ईंदो हो शाम जो, त उनजी पूरत कान थींदी हुई। घरवारी, ॿार बच्चा, एॾो अयाल, वरी कमाइण वारो अकेलो पोपट। हाणे साईं पूरत हुनजी कीअं थिए। पोपट अची परेशान थियो, भेणा मूं में कहिड़ी निभाग आहे जेको सॼो ॾींहुं कमायां, मुंहिंजी पूरत न थिए। ऐं हिन ॻोठ में अहिड़ा बि शख़्स आहिनि जेके कमाईंदा बि कोन आहिनि ऐं ज़िंदगी हुननि जी ॾाढी सुकून ऐं मस्तियुनि में गुज़रे थी। भेणा मूं में कहिड़ी निभाग आहे। अलाह मुंहिंजे नसीब में अलाए छा रखियो आहे जेको सॼो ॾींहुं मां कमाईंदो आहियां, मुंहिंजी पूरत कान थींदी आहे। वरी ॻोठ में अहिड़ा बि शख़्स आहिनि जेके कमाईंदा बि कोन्हनि ऐं उन्हनि जी ज़िंदगी ॾाढे सुकून ऐं मस्तियुनि में गुज़रे थी। अची पोपट खे बि दिलि में ख़्यालु जाॻियो, ॿिया सभु वेही था खाइनि, भला मुंहिंजो रब मुंहिंजे रिज़िक खां बि खुटी न वियो आहे। मां बि लोड़े लोड़े पंहिंजा ई हाल कया अथमि। अॼु खां पोइ कमाईंदुसि कोन। जेके कमायूं महिनत मज़दूरी कयुमि सा कयुमि, हाणे मां असुल न कमाईंदुसि। इहो पको वाइदो करे शाम जो जॾहिं पोपट घर में आयो, जेके ॾियाड़ी कमाई सा माई खे ॾिनी। पंहिंजी माई खे ॾियाड़ी जो कमाई ॾिनी। चई, ही वटि ॾियाड़ी, अॼु खां पोपट कमाईंदो कोन। जेके पोपट कमायो सा कमायो, हाणे अॼु खां पोइ मां कमाईंदुसि कोन। माई चयो, पोपट भला तूं कमाईंदे कोन त असां नाक त नायूं मिटी खाईंदासूं। ही ॿार बच्चा छा खाईंदा। नाक त नायूं जो मिटी खाईंदासीं, ज़ाहिरी आहे तूं कमाईंदे तॾहिं असां कुझु खाईंदासीं। पोपट चवणु लॻो, मिटी खाओ या छा बि खाओ, लेकिन मां जेको कमायुमि सा कमायां, हाणे कोन कमाईंदुसि। हलंदा पोपट न कमाए। कुदरती को ॾींहुं गुज़रिया। पाड़े में का शादी जी धाम धूम सां थिए पई। शादी जो ॿुधी ख़ल्क़ सजी उथली पियो। पोपट बि हिकिड़ो पासो वठी अची उन भत में पहुतो। उन ज़माने में ही थांव जेको हूंदा हुआ से ठिकर जा हूंदा हुआ, जेके कुंभर ठाहींदा हुआ। ऐं स्टील ही गिलास उहो ज़मानो कोन हो जेको आहे थां अक्सर मिटी जा माण्हू भत थियो या शादी जेके ॾाज थियो सा मिटी जा थां खणी खपाइण लाइ जेके भत थींदा उन्हनि में कुंभार ईंदा हुआ। अॻे सवारनि ऐं गाॾियुनि जो दौर बि कोन हूंदो। माण्हू वज़न गॾाइण उटनि घोड़नि ते खणी खपाईंदा हुआ। कुंभर बि पंहिंजो सामान खणी उन भत में पहुतो त जीअं मुंहिंजो थांव खपनि ऐं मां कुझु कमायां। जॾहिं राति थियो, पोपट कुंभर जो गॾाए खोले थांवण सूधो परे कंहिं झंग कंहिं हुड़ी में छॾे आयो। जॾहिं सुबुह थियो, कुंभर जो मारधाड़ थियो। सॼो ख़ल्क़ भत जो ॿुधी उथली पियो। माण्हुनि जे लतड़ करे गॾा जा पेर ड्राई विया। जेॾां बि कुंभर मुंहुं करे ओॾां गॾनि जा पेर। कुंभर वीचारो ॾाढो परेशान थियो। हाणे त कयां छा। कंहिं चयो त गॾा खुली वियो। कंहिं माण्हू चयो त गॾा खे चोर काए विया। उते पोपट वरी वॾे वाके सां चवणु लॻो, सभु तरसो, सभु सबिर करो, तरसी पियो। मुंहुं में जलाली फ़क़ीर आहिनि। फ़क़ीरनि खां पुछां त गॾा केॾां वियो। इहो बहानो तौर आङुरियूं मथे करे चवणु लॻो, वारो कर फ़क़ीर, ॿुधा त काॾे वियो कुंभर जी गॾा। हाणे पोपट पंहिंजे फ़क़ीर खां पुछा करे थो, मुड़ी बहानो।
ऐं ठगी जा ठा। हिन पंहिंजो कंध ज़ोर सां वरायो, चवण लॻो, फ़क़ीर ॿुधायो गॾा हिन रुख ते वियो आहे, ही भाऊ बि राज गॾाए उन झंग उन होड़ी में वियो। चोर कीअं सही सघ जे वेझो वञे। उन झंग में पहुतो साथियुनि समेत के साथियुनि खे चई, हिन ओसे पासे ॻोल्हियो, गॾा के ॻोल्हियो, मूंखे फ़क़ीर हितां जो ॿुधायो आहे। कुंभर सूधे माण्हू गॾा के ॻोल्हंदे ॻोल्हंदे सामान सूधे ॾिठऊं। सामान सूधो जॾहिं गॾा के ॾिठऊं, पोइ त पोपट जी वाह वाह थी वई। पोपट के दाद ऐं पैसा मिलिया। शाम जो पोपट जॾहिं पैसा खणी माई खे ॾिना, माई चयो, पोपट अञा अला ॿुधाई पियो। पोपट जे फ़क़ीरी जो ख़बर नेठि बादशाह ताईं पहुतो। के ॾींहं गुज़रिया, शाही महल मां शहज़ादी जो सोनो हार चोराइजी वियो। ॻोल्हण लाइ वॾी ॻोल्हा खां पोइ बि न मिलियो। वरी ही बाफ़त अची पोपट ते किरी पियो। पोपट ॾिठो, अॻ में त गॾा के पाण वञी होड़ी में ॿधी। वरी उन्हनि माण्हू खे ॿुधायूं, हाणे हिकु त वियो, ॿियो बि वियो, हाणे पंहिंजो सिर ज़रूरु खणाईंदुसि। पोपट अलाह खे यादि कंदे शाही सॾ ते बादशाह जे दरबार में पहुतो। बादशाह सॼो हाल वाल पोपट सां कयो। पोपट चयो, फ़िलहाल बादशाह सलामत, मूंखे वञणु ॾियो। राति पंहिंजे फ़क़ीरनि खां पुछां, राति जो पंहिंजे फ़क़ीरनि खां पुछां ऐं सुभाणे ॿुधाईंदुसि त हार केॾांहुं वियो। बादशाह खां इजाज़त वठी बादशाह पोपट खे इजाज़त ॾिनो। ही भाऊ वेंदे रहियो, अची ॾाढी गणती में पइजी वियो। पोपट जी फ़क़ीर जो ॿुधी दरबार जो चोर जे हार चोरायो सा बादशाह जी हिकु नौकराणी हो। हार सूधे कुझु पैसा ऐं इनाम खणी पोपट खे ॾिनो। पोपट खे चयईं, उन नौकराणी पोपट खे चयो, ही मूं नियाणी जी पोती अथी, सुभाणे बादशाह ॾो मूंखे ख्वार न कर, मूंखे बदनाम न कर, बेली बादशाह मुंहिंजो सिर खणंदो। पोपट बि कई पीर सोरिया, सो पैसनि ते बि राज़ी थियो। हार खणी कांव जे आखेरे में रखी ऐं पासो हेठि आखेरे खां हेठि लड़काए छॾी। जॾहिं नहीं सुबुह थियो, बादशाह जे दरबार में पोपट पेश थियो। बादशाह जे पुछण पोपट फ़क़ीर हार जो ज़िक्र दरबारनि सां कई। चयो, मूंखे लॻे थो त हिन फलाणे ओसे पासे में जेके वण आहिनि तन में ॻोल्हा कयो। हार हिते कंहिं आखेरे में रखियल आहे। बादशाह जो हुकुम थियो। पोपट ऐं नौकर चाकर सभु हुन वणनि जे पासे विया हार खे ॻोल्हण। पोपट मथे निहारे कीअं जो हार पाण रखी। अचानक कंहिं शख़्स के नौकर जो नज़र वञी हार ते पियो। उते आखेरे में का शइ चमकंदे ॾिठई। चई, पोपट फ़क़ीर, आखेरे में छा थो चमके? पोपट ॾिसी चयो, उहो त सोनो हार आहे। पोइ हार खे वण तां लाराए जॾहिं दरबार में पहुता, सभु पेश थिया। बादशाह पुछियो, हार त पोपट आंदई, हाणे चोर त मूंखे ॾ ॿुधाई। जंहिं ते पोपट चयो, बादशाह सलामत, ही तुंहिंजी हार आहे जेका चोराइजी कान वई। ही हार खां जे आखेरे में मिली आहे। बादशाह सलामत जॾहिं दरबारनि खां पुछियो, दरबारियनि बि उहो ई ॿुधायो जीअं हार ॾिठऊं। पोपट खे बादशाह खोड़ दाद पैसा ॾेई हिकु घोड़ो तोहफ़े तौरु ॾेई मोकिलियो। वरी पोपट शाही दरबार मां मोटी इनाम खणी घर पहुतो। माई खे चई, ही वटि पैसा, पर पोपट कमाईंदो कोन। माई चयो, पोपट अञा अला ॿुधाई पियो। के ॾींहं पुॼाणा घर में पोपट जो माई सां जहिड़ो थी पियो। पोपट चयो,
हिन ज़िंदगी खां त मौत भली जो रोज़ रोज़ माण्हू माई जा दाबा ॿुधे। ही भाऊ घरां निकावड़जी रवानो थियो। बस दिल में सोची हाणे पोपट पाण खे ज़रूर माराईंदो। हिन भाऊ सोचियो वञी बादशाही शाही दरबार मां बादशाह खे हथ सां वठी ॻीहलंदुसि। बादशाह पाणे मूंखे मारींदो ऐं सवलो तरीक़ो बि आहे। हिन जीअं सोचियो ऊअं ई कयईं। जीअं जो बादशाह जे दरबार में पहुतो, बादशाह जे जंग मां वठी बादशाह खे ॻेलाईं। तीअं बादशाह जी कुर्सी मथां छत मां का सिर किरी वरी पोपट जी वाह वाह थी वई। बादशाह ॾिठो पोपट त मुंहिंजी जान बचाई, सो वरी पोपट खे खोड़ सारा इनाम ॾिनई। वरी माई वटि पहुतो। माई खे चयईं ही वटि पैसा। माई चयो पोपट अञा अला ॿुधई पियो। वरी घणे ॾींहंनि खां पोइ वरी पोपट ई माई जो पाण में जहिड़ो थी पियो। वरी पोपट पाण खे मारण लाइ ख़ुदकशी करण जे इरादे सां शाही महल में पहुतो। बादशाह जे दरबार में पहुतो। बादशाह कुर्सी ते टेक ॾेई वेठल हो। पोपट बि देर न कई, न कुछई न पुछई, ठका जो कढणई बादशाह खे चंबो। बादशाह जो शाही पग किरी पियो। बादशाह बि जलाली मां उथियो। हिक पोपट ॾे बि कयईं त ॿी पग ॾे। ॾिठई त पग चुरी रही आहे। उन मां कारियर नांग निकितो वञे पियो। वरी बादशाह ॾाढो ख़ुशि थियो। बादशाह त सयाणे ख़ुशी मां मापे न। पोपट खे चई पोपट तूं त मुंहिंजी सिर बचाई, भली तूं त वॾो फ़क़ीर आहीं, भला तूं मूंखे ॿुधाई हा चंबो छो आहीं। पोपट चयो बादशाह सलामत, जेकॾहिं मां तोखे ॿुधायां हा त तुंहिंजो साह ई निकिरी वञे हा। थी सघे तोखे कारियर ॾंगी वञे हा। इन जे करे मूं तोखे चंबो हयुमि। गुस्ताखी माफ़ हुजे। बादशाह जी ख़ुशी मां पोपट जो उहो कमु ॾिसी हिकदमि हुकुम ॾिनई त शहज़ादी जो शादी पोपट सां कराए। पोपट खे अलॻि महल तयारु कराए ॾियो। पोइ त सही शहज़ादी जो शादी पोपट सां वॾे धाम धूम सां थी। बादशाह पोपट ते आख़िर नाज़ थियणु शुरू थियो। हिकु दफ़े ॿाहिरि मुल्कनि जा के फ़क़ीर घुराया भेटा तौरु। बादशाह का उॾामंदड़ पोपट मुठ में बंदि कयो। ॿारनि फ़क़ीरनि खां पुछियईं। बादशाह पुछियो त मुंहिंजे हथ में छा आहे, मुंहिंजे मुठ में छा आहे। कंहिं छा ॿुधायो पर जवाबु सही कंहिं बि न ॿुधायो। वरी पोपट खे अकल कयईं। बादशाह पोपट खे अकल करे चयो पोपट तूं ॿुधा त मुंहिंजे मुठ में छा आहे। पोपट त हाणे अची परेशान थियो। ॾिठई त अॼु सिर वञे ई वञे। इन जे करे हिन पंहिंजे बारे में सोचियो बादशाह जो मुठ खुलंदो त मां पोपट मरी वेंदुसि। मतां जवाबु सही न निकिरे। पोपट जवाब में चयो बादशाह सलामत, तूं जेकॾहिं मुठ खोलंदे त पोपट मरंदो। बादशाह जीअं मुठ खोलियो त पोपट उॾामण लॻो। उते बादशाह वॾो ख़ुशि थियो ऐं पोपट खे पंहिंजो वज़ीर करे रखियईं। ईअं पोपट फ़क़ीर ऐं बाद में पोपट वज़ीर बणिजी वियो। उन खां पोइ पोपट शहज़ादी खे वठी ॿिए माई वटि वियो। उते पंहिंजे लाइ वॾी शाही महलात तयारु कयईं। सुखनि ॾींहंनि सां ज़िंदगी गुज़ारण लॻो। ईअं पोपट जो अलाह ॿुधो। पोपट फ़क़ीर बणिजी वियो ऐं बाद में पोपट वज़ीर बणिजी वियो। ईअं हिन कहाणी जी पुॼाणी थी। दोस्तों उमेद कयां थो ही कहाणी तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। वधीक अहिड़ा कहाणियूं ॾिसण लाइ असांजी यूट्यूब चैनल
सिंधी कहाणियूं खे सब्सक्राइब कंदा। जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कंदा। हिन वीडियो खे लाइक करे पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। मिलंदासीं नई वीडियो में। हिन वक़्तु अल्लाह हाफ़िज़।